पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो क़याम विधो जे ग़रीबनि जो, हारियुनि जो, मज़दूरनि जो, तालिब इल्मनि जो, साफ़ियुनि जो ऐं जेके ॾुतरियल तबिका हुआ उन्हनि जे सभिनी जी रहनुमाई करे हिन मुल्क मां आमरीअत ख़तम कई ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो क़याम विझी जॾहिं 1970 में पहिरियों दफ़ो हिन मुल्क में आज़ादाना चूंड थी त सॼे पाकिस्तान जे माण्हुनि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे सॾ ते लबैक कयो ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त उते बीठो आहियां जे माण्हुनि पाकिस्तान जो पहिरियों चूंडियल वज़ीर आज़म मुंतख़ब कयो उन धरतीअ ते उन्हनि शहीदनि जी धरतीअ ते तव्हां सां ख़िताब थो कयां। शहीद इक़्तिदार में अचण खां पोइ पंहिंजे अवाम खे न विसारियो, हुन मुल्क खे ताक़त ॾिनी। सभिनी खां पहिरीं सभिनी खां वॾो कारनामो हिन मुल्क खे 1973 जो आइन ॾियणु, हिन मुल्क खे एटमी ताक़त बनाइणु, जंहिंजी वजह सां अॼु बि असां कंहिं बि दुश्मन जे अखियुनि में अखियूं विझी मुक़ाबले लाइ हर वक़्तु तयार आहियूं। हुन ग़रीबनि लाइ, मज़दूरनि लाइ, हारियुनि लाइ, नौजवाननि लाइ जेके स्कीमूं ॾिनियूं त 1977 में हुनजी मक़बूलियत ॾिठी। वरी हिकिड़े आमिर हुनखे इक़्तिदार तां लाथो, पर ॾिठई त अवाम त पहिरीं खां वधीक ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे पोयां आहे त पोइ उनखे शहीद कयो वियो ऐं पोइ उहा जिदोजहद भुट्टे साहिब जी शहादत खां पोइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं बेगम नुसरत भुट्टो साहिबा अॻिते वधाई। ज़ुल्म सथिया पंहिंजे ग़रीबनि जे लाइ, हिन मुल्क में जमहूरियत बहाल करण लाइ ऐं ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि बल्कि पंजे पाकिस्तान जे माण्हुनि उनजो साथ ॾिनो ऐं इन ई जिदोजहद जो नतीजो हो 88 में वरी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुकूमत में आई। उन बि जेको टाइम गुज़ारियो हिकिड़ो जिदोजहद जो ज़मानो हो।